तव्हांखे नज़ीर अहमद शेख जा ही ॾेखारे रहिया आहियूं त ही उनजो जेको आहे त गुसलखानो आहे जंहिंखे वॉशरूम चइबो आहे ऐं उनजो हीअ माल ग़रीबी हाल आहे। तव्हां उनजो ॾिसी सघो था जेको हीअ वीचारा पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ हिते पंहिंजी मिड़े ज़रूरत पूरी कनि था पिया। हीअ उनजो वॉशरूम आहे। हिन जी का बि वॉशरूम वग़ैरह न ठहियलु आहे, इहो सिर्फ़ु पर्दनि सां ई ठहियलु आहे जेको असीं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं त हीअ उनजो वॉशरूम आहे। उन खां पोइ हुनजो नलको आहे ऐं हू हिते ई तड़ वग़ैरह कंदा आहिनि। हीअ हुनजी जेका आहे त उहो वरी नेकाल जेको हिनजो आहे त विच थले ते आहे जिते बदबू तमामु घणी आहे ऐं जेको आहे सो नेकाल ॿार न हुजण जे करे वीचारा हिते पंहिंजो गुज़र सफ़र कनि था पिया। हीअ नज़ीर शेख जा लटा कपिड़ा या हंध वग़ैरह हिते वीचारे जा हूंदा आहिनि ऊन्हारे सियारे, छो त हिनखे कोड़ी ॿी का बि न आहे जिते उहो पेटी वग़ैरह में रखे। तमामु ग़रीबी हाल आहे, तमामु मिसकीन माण्हू आहिनि जंहिंजे ॾिसी करे अॼु मुंहिंजी अखियुनि में ई पाणी लड़ी आयो आहे त हीअ गुज़र सफ़र अहिड़े दौर में कीअं था वीचारा कनि। माज़ूर हुजण जे नाते उहे वीचारा पंहिंजो गुज़र सफ़र तमामु ॾुखे तरीक़े सां करे रहिया आहिनि। हीअ उनजो बोरची खानो आहे जेको असीं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं त छड़ायूं बि से बि कुझु छड़ायूं आहिनि जेके जंहिंसां ढकियलु आहे, उस या हुजे या छांव हुजे थधिकार हुजे उहो ईंदो आहे। हीअ उनजो बोरची खानो आहे ठहियलु जेको हिन वक़्तु थांव थिफ़ा उते हिकु जॻह ते ई मौजूदु आहिनि, हितां खणी उते इहे कंदा आहिनि ऐं हिनजो गुज़र सफ़र थिए थो पियो। सिर्फ़ु हिनखे रहाइश जे लाइ हिकिड़ो ई कमिरो आहे। हीअ कमिरो आहे हुनजो जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो। ॿ ॿाहिरि आहिनि, ॿई ॿाहिरि हिक ई कमिरे में रहाइश पज़ीर आहिनि। हीअ नज़ीर जा ऐं हुनजे संदसि भाणस जा जेके आहिनि औलाद आहे ऐं हीअ नज़ीर आहे पाण। हीअ पाण चारो हीअं पैदल घुमंदो आहे। हीअ माज़ूर आहे ॼंगनि खां पर पोइ बि पंहिंजे ॿारनि जो वॾो सहारो आहे ऐं पंहिंजे ॿारनि सां एॾो प्यारु कंदो आहे शायदि जीअं ॿिया पीउ माउ कंदा आहिनि। पर गुरबत जे हुजण जे करे उनजूं उमेदूं, उनजूं ख़ुशियूं, उनजूं जेके आहिनि से पूरी नथो करे सघे। पंहिंजो पेटू गुज़र सफ़र बि ॾाढी ॾुखे तरीक़े सां करे सघे थो। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ नज़ीर शेख पंहिंजे ॿारनि सां मुकमल कुटुंब सां बीठो आहे। जी नाज़रीन, हीअ अचे पियो नज़ीर पंहिंजे ॿारनि खे चवंदो आहे जंहिं महिल मां वापसी ईंदो आहियां शहर खां त पंहिंजा ॿार खणी करे उनखे प्यारु मोहबत ॾींदो आहियां। हीअ ॿिन्ही जॻहनि खां माज़ूर आहे ऐं अचो त हिन खां पुछूं त हीअ माज़ूरी वारी ज़िंदगी कॾहिं खां वठी आहे। हिन जो ॼाए ॼम खां वठी मुंहिंजे ख़्याल में त हीअ माज़ूर आहे। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं घोटकी जे शहर रुख फारम खां जेको 2-3 किलोमीटर जे पंध ते आहे ॻोठ ताज मोहम्मद रुख। उन में हिकिड़ो तमामु अफ़सोस ऐं माज़ूर माण्हू आहे, ॿिन्ही जॻहनि खां माज़ूर आहे। असां उनजे ॻोठ पहुता आहियूं ऐं उनजी दर्द कथा तव्हांखे अॼु कहाणी सां ॾेखारियूं था। माज़ूर माण्हू आहे, उनजो नंढो भाउ वरी अञा हिकु ॿी बुछड़ी बीमारी में वकोड़जी वियो आहे, सो बि असां सां गॾु मौजूदु आहे ऐं जेको माज़ूर आहे उहो बि असां सां गॾु मौजूदु आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजी दर्द कथा कहाणी आख़िर छा आहे। तव्हां माज़ूरी वारी हालत में आहियो ऐं घर जा सरबराह बि आहियो, तव्हांजो घर जो गुज़र सफ़र कीअं थो पियो थिए? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा साईं, जीअं त मां माज़ूर आहियां ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजो ही नंढो भाउ आहे। पहिरियों त अलाह जो करम हूंदो हो जो ही मूंखे नंढो भाउ मोटरसाइकिल ते खणी करे सैर सफ़र कराईंदो हुयो या किथे नातुनि जो प्रोग्राम थींदो हुयो
त उते असां वेंदा हुआसीं ऐं आउं नातूं पढ़ंदो हुयुसि। नातुनि हाणे हिन वक़्तु 11 रबीउल अवल जी राति मुंहिंजो भाउ किरी पियो आहे, जंहिंखे मां सखर खणाए वियुसि NICVD में। NICVD वारनि उन्हनि सॼियूं टेस्टूं कयूं, जन ॿुधारियो त हिन जा गुर्दा फेल थी विया आहिनि। उन्हनि गाॾी ॾेई करे मूंखे SIUT सखर मोकिलियो वियो। उते उन्हनि डायलिसिस कई, मशीन हणी करे, मशीन ज़रिए डायलिसिस मशीन जे साम्हूं लॻी पई आहे। हीउ मुंहिंजो नंढो भाउ आहे ऐं हिकिड़ो ई भाउ आहे। अलाह ऐं अलाह जे रसूल खां सवाइ ॿियो असांखे कंहिंजो बि सहारो न आहे, न कंहिं मिट जो, न कंहिं माइट जो, न कंहिं जागीरदार, न कंहिं भोतार जो। अलाह ऐं अलाह जे रसूल खां सवाइ मुंहिंजो इहो ई कमु आहे। ऐं मूंखे भाउ खणी घुमाईंदो हुयो। हिन वक़्तु तमामु अॻ में त मां माज़ूर हुयुसि, पर मां माज़ूर पाण खे पसंदि न कंदो हुयुसि। जॾहिं मूंखे सहारो हुयो, भाउ इहो मूंखे डडियूं ॾेई करे खणंदो हुयो। हाणे हिन वक़्तु हू अलाह पाक हुनखे किराए विधो आहे ऐं उनजे किराइण बजाए मूं तमामु माज़ूर सम्झां थो पंहिंजो पाण खे। छो अॻ में त मूंखे डडी ते खणी घुमाईंदो हुयो, हाणे मां माज़ूर थी पियो आहियां त मूंखे घुमण ऐं फिरण में ॾाढी तकलीफ़ थिए थी पई। ऐं उन खां पोइ इन मां भाउ खे हफ़्ते में 2 चकर, हिकु अंगारे जे ॾींहुं ऐं ॿियो जुमे जे ॾींहुं डायलिसिस ते सखर SIUT खणी वेंदो आहियां। ऐं जेको तमामु मजबूरी जे करे मूंखां मजबूरियूं गुज़रनि थियूं पियूं, ॿियो कंहिंजो बि सहारो न आहे अलाह ऐं अलाह जे रसूल खां सवाइ। ऐं सभिनी वस वारनि खे अपील थो करियां मजबूरान तौरु त ख़ुदा जे वास्ते जेको थी सघे मूं मिसकीन जे हाल जे मथां रहम करणु फरमाइनि। ऐं मुंहिंजे भाउ जा ॿई गुर्दा फेल ॿुधारिया आहिनि डॉक्टरनि। उन चयो त हिन जा ॿई गुर्दा फेल आहिनि। उनजे करे हफ़्ते में 2 चकर माना डायलिसिस हले थी पई। उनजे करे शाला अलाह पाक कंहिंजे मथां ही ॾुखिया वक़्त ऐं अहिड़ियूं मुश्किलातूं न आणे। हर हिकु मुस्लमान खे अलाह साईं बचाए इन मुश्किलातुनि खां। हिन वक़्तु ही मुंहिंजे लाइ तमामु मुश्किल अहम आहे। ख़ुदा जे वास्ते हर हिकु मुस्लमान खे अपील आहे त असां मिसकिन जे हाल मथां रहम करणु फरमाइनि ऐं मुंहिंजे भाउ जे लाइ कुझु न कुझु सोचनि। सभई सरदार हुजनि, नवाब हुजनि, MPA हुजनि, उनखे अपील कजे थी त बराए महिरबानी मूं मिसकिन जे हाल जे मथां, मिनिस्टर साहिबान हुजनि, उहे बि मूं मिसकिन जे हाल जे मथां रहम करणु फरमाइनि ऐं मुंहिंजे भाउ जे लाइ कुझु न कुझु तदारक कयो वञे ऐं हुन जे लाइ को अहिड़ो मौक़ो सोचियो वञे जो हुनजो मूं इलाजु कराए सघां। हिन वक़्तु मूंखां अलाह ऐं अलाह जे रसूल खां सवाइ हिकु असां पिनी खाईंदा आहियूं घर में, हिकु हिन जा बचड़ा बि आहिनि, 3 नियाणियूं अथसि, हिकिड़ो पुटु अथसि जेको जंहिंजे पुट जी उहो बि मूंसां मौजूदु आहे, गॾु निड़ो आहे। उनखे बि हाणे को कमाइण जो सहारो कोई कोन्हे। हाणे हिन वक़्तु बि मां वेंदो आहियां सैर सफ़र ते, मां पंहिंजे भाउ जे इलाज जे लाइ बि सोचां थो पियो ऐं उन सां गॾु गॾु उनजा मां घर जा बचड़ा बि पालियां थो पियो। पालण वारी ज़ात अलाह ऐं अलाह जे रसूल जी आहे, पर अलाह पाक मूंखे हिकिड़ो सहारो बणायो आहे। ख़ुदा जे वास्ते ऐं सभिनी वस वारनि खे अपील करियां थो त मूं मिसकिन जे हाल जे मथां रहम करणु फरमाइनि। 11 रबीउल अवल जी राति मुंहिंजो भाउ किरी पियो आहे। हिन वक़्तु 11 गुज़री चुकी आहे, महीनो थी वियो आहे। असांखे महीने में कंहिं बि को सार न संभाल लधी आहे। मां यको दाईंदो रहियो आहियां त ख़ुदा जे वास्ते असांजे मथां रहम करणु फरमाइनि, असांजे मथां रहम करणु फरमाइनि ऐं मुंहिंजे भाउ जे लाइ कुझु न कुझु सोचियो वञे ऐं उनजो तदारक कयो वञे त मां हुनखे जो इलाजु कराए सघां। बसि महिरबानी, अलाह तव्हांखे आबाद कंदो। जी नाज़रीन, जॾहिं त तव्हां नज़ीर अहमद शेख साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त मां पंहिंजी माज़ूरी वारी हालति में पंहिंजे पाण खे माज़ूर न सम्झंदो हुयुसि, पर हिन वक़्तु मुंहिंजे मथां ॾुखियो वक़्तु आयो आहे। हिन वक़्तु ताईं मूंखे मुंहिंजे भाउ खे महीनो थी वियो आहे जेको डायलिसिस जे चकर में अची वियो आहे ऐं उन खां पोइ ॾाढी असांजे मथां तकलीफ़ी वक़्तु गुज़रे पियो। हिन वक़्तु ताईं जेके UC चेयरमैन आहिनि या जेके MNMP आहिनि या के ॿिया सरगर्दान या पाण जा जेके ज़मींदार आहिनि, कंहिं बि असांजी सार न दी आहे। असां सभिनी खे हथ जोड़े अर्ज़ु था कयूं त असांजी माली मदद कई वञे जीअं असां पंहिंजे मासूम ॿारनि जो गुज़र सफ़र आसानी सां करे सघूं। कैमरामैन मनोहर राव सां गॾु अयाज़ अब्बासी, सोच TV, पनवाकेल। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.